नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ॿुधाईंदासीं मीरपुर साकरो वेझो डॉक्टर निजी अस्पताल में मुबैना ग़लत ऑपरेशन करे नारी खे घुमण फिरण खां लाचार बणाए छॾियो। ॻोठ मीर मोहम्मद लाशारी वासिण नाज़ ख़ातून ज़ाल सुमार लाशारी जो चवणु आहे त 5 महीना अॻु निजी अस्पताल में डॉक्टर अमानुल्ला मुग़ैरी ऑपरेशन कयो, जंहिं दौरान संदसि आंडो कटजण सबबि घुमण फिरण खां लाचार थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था साहिब कलमती असां सां लाइन ते मौजूद आहे। जी साहिब खान कलमती, कहिड़ा तफ़सील आहिनि? मीर मोहम्मद लाशारी जी रहवासण आहे नाज़ खातून जेकी जंहिं 5 महीना अॻु कराची जे निजी अस्पताल मां हरनिया जो ऑपरेशन करायो, पर डॉक्टर जे मुबैना गफ़लत जे करे नारी जो आंडो कटिजी वियो, जंहिंजे करे नारी हलण फिरण खां लाचार बणियल आहे। नारी जो मुड़ुसु सुमार लाशारी जो चवणु आहे त ग़रीब माण्हू आहियूं, असां आंडे जो इलाज लाइ लखी रुपया जेको तो घुर्जनि, हुननि जो चवणु आहे त असां जानवर खपाए आंडे जो हरनिया जो ऑपरेशन करायो, पर डॉक्टर जे मुबैना गफ़लत जे करे हरनिया जो जेको ऑपरेशन न थी सघियो ऐं हुननि ग़लति आंडो कटे छॾियो, जंहिंजे करे जेकी मुंहिंजी घरवारी आहे उहा हलण फिरण खां लाचार आहे। हुननि सिहत जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त डॉक्टर जी जेकी मुबैना ग़लतियूं आहिनि उन ते इंक्वायरी कराए हुननि सां इंसाफ़ फराहम कयो वञे। जी महिरबानी अवां जी साहिब खान कलमती तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर साकरो वेझो डॉक्टर निजी अस्पताल में मुबैना ग़लत ऑपरेशन करे नारी खे घुमण फिरण खां लाचार बणाए छॾियो आहे। मीरपुर ख़ास में नौजवान नारी कैंसर विघे सिविल अस्पताल में दाख़िल आहे, जिते डॉक्टर्स पारां संदसि इलाज करण खां इनकार कंदे हैदराबाद या कराची वञण जो चई छॾियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया मीरपुर ख़ास में नौजवान नारी कैंसर विघे सिविल अस्पताल में दाख़िल आहे, जिते डॉक्टर्स पारां संदसि इलाज करण खां इनकार कंदे हैदराबाद या कराची वञण जो चई छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था मीरपुर ख़ास मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वारिस ख़ास गली खां। जी वारिस ख़ास गली, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी तारा बिल्कुल ॿुधाईंदोला ताईं मीरपुर ख़ासि दरगाह लश्कर शाह जी हिकिड़ी रहवासण 25 वरनि जी नौजवान अमीरज़ादी ख़ासि कहिड़ी नारी आहे, जेका कुछ ॾींहंनि खां सिविल अस्पताल में मौजूदु आहे, जंहिंखे मीरपुर ख़ासि शहर समेत सिविल अस्पताल जे डॉक्टरनि जेको आहे पिणु जवाबु ॾेई छॾियो आहे ऐं हू जेका आहे कैंसर में पिणु मुब्तला आहे। डॉक्टरनि पिणु मुकमल इलाज करण खां जवाबु ॾिनो आहे। हुननि जो चवणु आहे त तव्हां हिनखे हैदराबाद या कराची खणी वेंदो, हिते हिन जो को बि इलाजु नथो थी सघे। पर संदसि जेको ख़ानदान वारस आहिनि उहे पिणु सिर्फ़ु मिसकीन जेके आहिनि, ग़रीब आहिनि, उन्हनि वटि एतिरा पैसा न आहिनि जो उहे एम्बुलेंस ज़रिए हैदराबाद या कराची खणी वञनि ऐं उते पंहिंजी धीअ जो जेको इलाजु आहे उहो पिणु कराए सघनि, जंहिं सबबु हिते लावारस तौरु मीरपुर ख़ासि हॉस्पिटल में पियल आहे। जी महिरबानी अवां जी वारिस ख़ास के लिए तफ़सील ॾियण लाइ। ॾखण में पुलिस जे ॻोठ ते चढ़ाई ऐं हिकु ॼणे खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ औरतुनि एहतजाज कयो आहे। ॻोठ गढ़ी साहिब खान वासिण नूरजहां मेमून पंहिंजी ॾेराणी रेहाना ख़ातून सां गॾु एहतजाज कंदे चयो त पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे संदसि मुड़ुसु धणी बख़्श मेमून खे खंभे गुम करे छॾियो आहे। ॾखण मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असगर अली सां लाइन ते मौजूदु आहे। जी असगर अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? रातो मुनक़िद थी वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया ॾखण में पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई ऐं हिकु ॼणे खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ औरतुनि एहतजाज कयो। ॾखण लॻ ॻोठ गढ़ी साहिब खान वासिण नूरजहां मेमून पंहिंजे ॾेराणी रेहाना ख़ातून सां गॾु एहतजाज कंदे चयो त पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे संदसि मुड़ुसु धणी बख़्श मेमून खे गुम करे छॾियो आहे। सखर में दुकानदार पारां दुकान में मज़दूरी कंदड़ नींगर खे वेश्याणे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया सखर में हिकु दुकानदार पारां दुकान में मज़दूरी कंदड़ नींगर खे वेश्याणे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था सखर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो खां। जी फारूक सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, सखर ए सेक्शन थाणे जी हद में यूपीएस जी दुकान ते कमु कंदड़ नींगर एहतिशाम खे संदसि दुकान मालिक तशद्दुद जो निशानो बनायो आहे। नींगर एहतिशाम जो चवणु आहे त दुकान मालिक मथां इल्ज़ाम हणियो त हू दुकान में थींदड़ छोकिरियुनि या वरी ॿिए मामलनि मुतालिक़ हुनजी घरवारी खे आगाह कंदो आहे, जंहिं ते हुनखे तारुनि सां तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। हुन नींगर जो वधीक चवणु हुयो त जॾहिं हुनजी घरवारी खां पुछा गछा कई वई त हुनजी घरवारी चयो त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे ऐं हिन मूंखे नींगर कुझु बि न आहे ॿुधाईंदो। अलबत्ता पुलिस जेका इब्तिदाई इन्वेस्टिगेशन कई आहे, पुलिस मुताबिक़ त जेको दुकान मालिक आहे त उहो छोकिरे ते शक कंदो त दुकान वारियूं ॻाल्हियूं सभु
हू हुनजी घरवारी खे छोकिरो ॿुधाईंदो आहे, जंहिं ते घर में रोज़ झेड़ा थींदा हुया। इन करे दुकानदार पारां हुन ते तशदुद कयो वियो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ नींगर जे वालिद पंहिंजे नींगर जे वालिद नींगर खे साण करे सेक्शन थाणे ते पहुतो ऐं पुलिस खां मुतालबो कयो आहे त यूपीएस जे दुकान मालिक खिलाफ़ केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वञे, पर हिन वक़्त ताईं पुलिस दुकान मालिक खे गिरफ़्तार नाहे करे सघी, जॾहिं त नींगर पिणु मुतालबो कयो आहे त उस्ताद खिलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी ताहिरा। महिरबानी अवां जी। फारूक सुमरो। तफ़सील ॾियण लाइ। दुकानदार पारां दुकान में मज़दूरी कंदड़ नींगर खे वेश्याणे तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। यूपीएस जे दुकान मालिक नींगर एहतशाम ते तशदुद करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। डोकरी में टाउन ऑफिसर मुक़रर न थियण ऐं पघारूं न मिलण ख़िलाफ़ टाउन मुलाज़मनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुलाज़मनि गाह वात में विझी अनोखो एहतजाज कंदे चयो त टाउन ऑफिसर मुक़रर करे खेनि पघारूं जारी कयूं वञनि त जीअं हू फाका कशी खां बची सघनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मुंहिंजे दड़ो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर शहाब जतोई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शहाब जतोई। जी बिल्कुलु, गुज़िरियल 1 महीने खां डोकरी टाउन ऑफिसर जे मुक़ररी न थियण ऐं मुलाज़मनि जूं पघारूं न थियण ख़िलाफ़ टाउन मुलाज़िम वात में गाह विझी अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। डोकरी टाउन जे मुलाज़िमनि अॼु 3 ॾींहं बि कमु छॾे हड़ताल जारी रखी। फयाज़ उमरो, लतीफ़ डेरो, भाॻियो जूणे जो, रुज़वान सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में टाउन ऑफिस आॾो वात में गाह विझी एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त गुज़िरियल 1 महीने खां डोकरीअ जे टाउन ऑफिसर मुक़ररु न थी सघियो आहे, जंहिं सबबु संदन पघारूं न थी सघियूं आहिनि। जॾहिं त टाउन ऑफिसर जो ऑफिस जो ॿियो कारोबार बि रुकियल आहे। हिननि जो वधीक चवणु हो त पघारूं न मिलण करे हू मुआइशी बदहालीअ जो शिकार थी विया आहिनि। जॾहिं त कुझु ॾींहं बाद ईद अचण वारी आहे, जंहिंजे करे खेनि माली मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿिए तरफ़ मुलाज़िमनि जे कम छॾ हड़ताल सबबु शहर में गंदगीअ जी सूरत हाल ख़राब थी वई आहे। सफ़ाई सुथराई न थियण करे शहर जी मुखिया बाज़ार समेत केतिरा ई पाड़नि में ऐं गेटनि में गंदो पाणी जेको आहे किचिरे जा ढेर थी विया आहिनि। गंदो पाणी बीहजी वियो आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर डोकरी टाउन ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं हू ईद जी ख़रीदारी करे सघनि। जी महिरबानी अवां जी शहाब जतोई तफ़सील ॾियण लाइ। नाज़िन, सूफ़ी फ़क़ीर लॻ पोरियत जूं 2 मासूम न्याणियूं अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। पोरियत जो चवणु आहे त ॿारनि जे इलाज लाइ अल्लाह ताला खां पाए छॾियो, सरंदी वारा वाहर कनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे लतीफ़ पली। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं सूफ़ी फ़क़ीर जे भरिसां ई ॻोठ आहे उस्मान वाटर, जिते पोरियत आहे बाबू सोलंकी, जंहिंजूं न्याणियूं आहिनि उहे अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। जेका हिकु 8 सालनि जी न्याणी आहे बसरा, ऐं ॿी जेका आहे सा 2 सालनि जी न्याणी आहे हुनजी हुसन बानो, जेके अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। अचो त हिन सिलसिले में हिन जे जेको वालदेन आहिनि हुन खां पुछंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। असां वटि आहे का शइ कोन्हे, ग़रीब माण्हू जाम असां इलाजु करायोसीं। हाणे असीं ग़रीब माण्हू अटे जी करियूं या ॿारनि जे इलाज जी करियूं। मिशकिन मुंहिंजूं 2 न्याणियूं वंदियूं आहिनि, हिकिड़ियूं नालो बसरा आहे, हिकिड़ियूं नालो हुसन बानो आहे। असीं केॾा वञूं, ग़रीब माण्हू नींगरनि खे छॾे था वञूं त खॾनि में ढींगरनि में थियूं वञनि, आणियूं चाणियूं पिया। इहा असांजी हालत आहे। हाणे असांजी मदद करियो, गवर्नमेंट अपील आहे। भाउ असां ग़रीब मिशकिन आहियूं, मज़ूरी लाइ मजबूर आहियूं, नथा निकिरी सघूं। हीअ न्याणियूं वीचारियूं किथे छॾे ॿाहिरि निकिरूं, छॾींदा आहियूं त बाहि में पंदियूं आहिनि, लोड़े में पंदियूं आहिनि। हिन जे इलाज लाइ ज़रूरु मदद करणु चाहियो। असीं गवर्नमेंट खे अपील करियूं था। इहा अपील आहे त गवर्नमेंट खे असांजो मदद कई वञे। असीं ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू आहियूं, पोरत आहियूं, असांखे पूरी कोन्हे थी इलाज जी करियूं या असीं पंहिंजे बचनि जो इलाज लाइ करियूं। उहा गवर्नमेंट खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। न्याणियूं ॿ किथे असरे छॾे वञा, ॿनी ते कोन थी वेही सघां। ॾाढी मजबूर आहियां की इतलाह करियां थी न्याणियुनि खे नूर ॾियो, नूर ॾियो। का बि ॾेई सघो था उहे ॾेई ॾियो। नाज़रीन, अखियुनि जे नूर खां जेको आहे सो महरूम न्याणियुनि जे घर भातियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हू ग़रीब माण्हू आहिनि, मिसकिन माण्हू आहिनि, जेको आहे सो अटे में परेशान आहिनि। हू हुननि न्याणियुनि जो इलाजु नथा कराए सघनि। हू गवर्नमेंट खे अपील कनि था त हुनजो जेको आहे सो सरकारी ख़र्च ते इलाजु करायो वञे। कैमरामैन अब्दुल हफ़ीज़ पली सां गॾु लतीफ़ दानिश पली, टाइम न्यूज़, सूफ़ी फ़क़ीर। जी नाज़रीन, लतीफ़ अली जी रिपोर्ट मां ॾिठी। अव्हांखे ॿुधायां त गोलारजी मां खंबे गुम कयल महफ़ूज़ नुतकानी जी आज़ादी लाइ संदसि वारसनि ऐं सिविल सोसाइटी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे।
मुज़ाहिरीन जो चवणु आहे त महफ़ूज़ नतकाणी खे बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे गुलारची में मौजूद टाइम न्यूज़ जे रिपोर्टर महरुद्दीन मरी सां। जी महरुद्दीन मरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी महरुद्दीन मरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? अव्हांखे ॿुधायूं पिया गुलारची मां खंबे गुम कयल महफ़ूज़ नतकाणी जी आज़ादी लाइ संदसि वारसनि ऐं सिविल सोसाइटी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त महफ़ूज़ नतकाणी खे बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। पुट जी जुदाई में संदसि अमड़ रोई रोई अखियुनि जे नूर खां महरूम थी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, गुलारची मां खंबे गुम कयल महफ़ूज़ नतकाणी जी आज़ादी लाइ संदसि वारसनि ऐं सिविल सोसाइटी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त महफ़ूज़ नतकाणी खे बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। पुट जी जुदाई में संदसि अमड़ रोई रोई अखियुनि जे नूर खां महरूम थी वई आहे। फैज़गंज में काशिफ शहर ऐं ॿियनि खे खंबे गुम कयल नौजवाननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। खंबे गुम कयल काशिफ शहर जे वारसनि जस्कम ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि एहतिजाज कयो। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे फैज़गंज में मौजूद टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सोलंगी सां। जी रियाज़ सोलंगी। जी तारा, फैज़गंज जे ॻोठ नगर खंडू खान शहर जो रहवासी आहे काशिफ शहर, जेके कुछ ॾींहं पहिरियों कराची जे मलीर वारे इलाइक़े मां खंबे गुम कयो वियो। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी शहरनि ऐं काशिफ शहर जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे मेन चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते अब्दुल बाकी शहर, इंताब सिंधी खादम शहर ऐं ॿियनि जो चवणु हुयो त काशिफ शहर खे कराची मां खंबे गुम कयो वियो आहे। काशिफ शहर समेत जेके ॿिया सिंध मां नौजवान गुम कया विया आहिनि, क़ौम परस गुम कया विया आहिनि, उहे बेगुनाह आहिनि। हिननि जो मुतालबो हुयो त जेके काशिफ शहर समेत समूरा जेके खंबे गुम कया विया आहिनि माण्हू, उनखे बाज़ियाब करे उन्हनि जे वारसनि में जेका बेचैनी आहे उहा ख़तम कई वञे। जी तारा, महिरबानी जी रियाज़ सोलंगी तफ़सील ॾियण लाइ। फैज़गंज में काशिफ शहर ऐं ॿियनि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जैकबाबाद में अधु कलाक जी बरसाति म्यूनिसिपल इंतज़ामिया जे पत वाखी करे छॾी आहे। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ऐं रस्तनि ते गोॾे जेतिरो पाणी बीहजण सबबि शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जैकबाबाद मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गनी खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल गनी खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, जैकाबाद में अधु कलाक जे बरसाति खां पोइ म्यूनिसिपल जी पत वाक़ई थी वई आहे। जैकाबाद जे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ऐं जेके आहिनि कारोबारी मर्कज़ में गोॾे खां वधीक गंदो पाणी बीहजी वियो आहे। म्यूनिसिपल पंहिंजे नाली जे करे, नालियुनि जी सफ़ाई न हुअण जे करे बरसाति पवण खां पोइ नालियूं जेके उथरी जेके रोडनि ते अची वियूं आहिनि, जंहिंखां पोइ गंदो पाणी जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूदु रहियो। जॾहिं त ज़िले म्यूनिसिपल इंतज़ामिया तरफ़ां जेके सफ़ाई जो अमलो हुयो उहो जेके आहिनि माना पाणी कढण लाइ मौजूदु न हो। शहरनि में पंहिंजे मतिलबु पाण जेका दुकान जे ॿाहिरां जेके दुकान जे अंदरि जेके पाणी कढण ते मजबूर आहे। इन सिलसिले में जेके आहिनि जैकाबाद में म्यूनिसिपल इंतज़ामिया तरफ़ां जेका सफ़ाई जे हवाले सां 200 खां वधीक सफ़ाई अमलो मौजूदु आहे, पर जेके उहो घर वेठे पघार वठण या जेके आहिनि कामोरनि ऐं जेके सियासतनि जे घरनि ते कमु करण ते मजबूर आहिनि। जॾहिं त शहर में सफ़ाई जी म्यूनिसिपल इंतज़ामिया जो को बि तारफ़ जेको साम्हूं नज़र अची सघियो आहे ऐं शहरी जेके आहिनि इन पाणी पीअण जे करे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी महिरबानी जी अब्दुल गनी खोसो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़फ़े सां बरसाति हैस्को ऐं सैप्को जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। दादू, नौशरो फिरोज़, सखर, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में रहवासियुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे दाहियो आहे त मुख़्तलिफ़ बहाननि सां बिजली जी बंदिश करे संदन जीअण हराम कयो वियो आहे। आज तकरीबन 4 दिन हो गए क्या तकरीबन हमारी बिजली बंद पड़ी हुई है, ट्रांसफार्मर जल गया है और तकरीबन काफ़ी कंप्लेनें हो चुकी हैं। लोग गए भी हैं वहाँ पर, उनको कंप्लेनें की हैं, लेकिन वो आए वो यही कह रहे हैं कि भाई इसमें बुश जल गया, बुश जल गया। भाई बुश जल गया तो हम बिल पेमेंट कर रहे हैं, हर चीज़ कर रहे हैं, तो आप आएँ देखें इसको क्या मसला है इसका। आज और आप ये देखें कि गर्मी किस तरह सड़ी गर्मी पड़ रही है। हमारे बराबर में हमारे काउंसलर खड़े हुए, उनके एक नवासी आई हुई है, बच्ची है,
तौबा नाजुबिल्लाह, मैं कुछ कह नहीं सकता हूँ कि एक देखने की बात है और एक ना देखने की बात है। उसके मुंह के अंदर गर्मी की वजह से बड़े बड़े छाले पड़ गए हैं और उनको इतनी शदीद बेचारी को बुखार हो रहा है कि मैं आपको कुछ बता नहीं सकता। जब भी हल्की फुल्की बरसात होती है, अब रात को जैसे हल्की फुल्की बूंदाबांदी हुई है हैदराबाद में और लाइट बिल्कुल एकदम गायब हो गई है, अभी तक नहीं आई है। खासतौर अमेरिकन क्वार्टर को एक लावारिस इलाका बना दिया गया है। न बिल प्यारींदा आहिनि, सभु प्यारींदा आहिनि। बिल छो कोन प्यारींदा आहिनि? बिल खां सवाइ कीअं हलंदो कमु? बिल बि प्यारनि था, पर उन खां पोइ बि माना हिकिड़े ॾींहुं ठाहे वञनि था, अधु कलाक बि कोन थो हले, माना उहो फेस उॾामी था वञनि हलिया। पोइ माण्हू परेशान थियनि था, पाणी कोन्हे, बिजली कान्हे, ॾाढा परेशान आहियूं बाबा असां। 5 दिनों बाद बिजली को तो बिजली आती नहीं है, परेशान है। पानी के लिए परेशान है, लाइट के लिए परेशान है। इस कदर की हालत खराब है कि जिसकी कुछ अच्छा बिल पेड नहीं करते क्या आप लोग? बिल हमारे देख लें आप तो पेमेंट बिजली सॼो ॾींहुं अचे ई कोन थी। सुबुह अचूं था, मुंहिंजी तयारु थिए दुकान ते अचूं था, बिजली आहे ई कोन्हे, 2 मिंट हले थी, वरी सॼो ॾींहुं बंदि लॻी पई आहे। अचनि था बाबा ट्रांसफार्म सड़ी वियो आहे, हिन चंदोरियो जेकी ॾिसो जेॾीमहिल ॾिसो त लाइट आहे ई कोन्हे का। हाणे असां ॿुधायो त कयूं छा? सॼे साल में अचे सीज़न रमज़ान थी ॿी थी अचे उज़ई, हाणे ॿुधायो त लोड शेडिंग लॻी पई आहे, हाणे छा कयूं? तव्हां जीअं ॿुधायो। दर्जी आहियूं, लाइट न हूंदी त पोइ कीअं कमाईंदासीं? पहिरें बेरोज़गारी लॻी पई आहे, असां ॿियो इहो ई रोज़गार आहे, उहो ई नथा कमाए सघूं, पोइ कीअं कमु थींदो असां? महिरबानी करे लोड शेडिंग ख़तमु कई वञे। हींअर मां ॾिसां थो त MPMNA जी जेको टोटल लाइटियूं हलनि पियूं थियूं, सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि जो जेको आहे सो फीडर बंदि आहे। तव्हां ॾिसो स्वी गैस फीडर हुजे उहो सॼो ॾींहुं बंदि हूंदो आहे, राति जो खुलियल हूंदो आहे। तव्हां ॾिसो सिटी फीडर आहे, वन फीडर आहे, जिथे बि बासर माण्हू आहिनि उते जेको आहे सो लाइट आहे ऐं ग़रीब माण्हू वटि लाइट न। जनाज़ीन, ही रिपोर्ट अमां ॾिठी जिते मुख़्तलिफ़ शहरनि जे रहवासियुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आहियूं त मुख़्तलिफ़ वाहननि सां बिजली जी बंदिश करे संदन जीअण हराम कयो वियो आहे। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायूं त सेवण में मोटरवे पुलिस ऐं सेवण साउथ ज़ोन जे SP ॼामशरो मोटरवे पारां डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले खे क़ौमी तराने सां सलामी पेश कई वई आहे। सेवण मां टाइम न्यूज़ रिपोर्टर M अशरफ अतार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अशरफ अतार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुल मोटरवे पुलिस सेक्टर N554 ऐं सेवण साउथ ज़ोन जे SP जामशोरो मोटरवे इश्तियाक अलाई जी अॻुवाणी में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस सेवण कोची इंस्टीट्यूट जे कोरोना वायरस जे फ्रंट लाइन ते कमु कंदड़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले खे क़ौमी तराने सां सलामी ॾिनी वई। बाद में मीटिंग हॉल में इंस्टीट्यूट जे डायरेक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी खे ऐं कोरोना वायरस सां जंग कंदड़ डॉक्टरनि ऐं मेडिकल अमले समेत सहाफ़िन खे शील्डूं ॾिनियूं वयूं। तकरीब दौरान इंस्टीट्यूट जे डायरेक्टर ऐं SP मोटरवे इश्तियाक अराई चयो त मोटरवे पुलिस जो डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी मोटरवे पुलिस जो शुक्रिया अदा कंदे चयो त मोटरवे पुलिस जो निहायती मशकूर आहियां ऐं उन मौक़े ते इहो ई पैगाम आहे त कोरोना वायरस ख़तमु नाहे थियो, पर अञा वधीक फैलजणु लॻो आहे ऐं कुर्बानी वारी ईद दौरान वधि खां वधि माण्हू पंहिंजो बचाव कनि ऐं SOP ते अमल कनि ऐं हथ ॾियण ऐं मिलण वारे तदबीरुनि ते अमल कयो वियो त कोरोना वायरस जो ख़दशो वधी न सघंदो। उन मौक़े ते इश्तियाक अराई पिणु पैरामेडिकल अमले ऐं डॉक्टरनि खे सलामी पेश कंदे चयो त अव्हांजो वॾो किरदारु आहे ऐं अव्हां ई फ्रंट लाइन ते मौजूदु आहियो ऐं असां मोटरवे पुलिस खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजे सिंध में अहिड़ा डॉक्टर आहिनि जेके पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जी ताहिरा, महिरबानी अव्हां जी M अशरफ अतार तफ़सील ॾियण लाइ। मदेजी जे वारह कैनाल समेत मुख़्तलिफ़ शाख़ुनि में बासरनि पारां गैर कानूनी पाइप लॻाए पाणी चोरी करण जो अमल जारी आहे, जॾहिं त बासराबाद गार आपाशी अमलदारनि जी मिली भगत सां वारह कैनाल गाहिजा माइनर कलहोड़ा माइनर तराई शाख ॾखण शाख समेत मुख़्तलिफ़ शाख़ुनि में गैर कानूनी पाइप लॻाए पाणी चोरी करे रहिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मदेजी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर राहूजो खां। जी सिकंदर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जेको मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मदेजी जे आस पास में जेके बि 12 कैनाल आहे, जेको आहे कलोड़ा माइनर आहे, शाख आहे, तराई शाख आहे, ॾखण शाख आहे, उन्हनि समेत जेको मुख़्तलिफ़ जेके हितां वाह क्रॉस कनि था या जेको आहे शाखी क्रॉस उनमें गैर कानूनी जेके पाइप लॻल हुया उहे जेको आहे जॾहिं फोटेज कयासीं, उन खां पोइ जॾहिं SDO जेको आहे उन खां मौज़म लोअर सां राब्तो कयो त हुन ते त तव्हां इदारे जी तरफ़ां जेको आहे लेटर ॾियो, जंहिंखां पोइ जेको आहे तव्हां खां मां जेको आहे ॻाल्हि ॿोल बि कंदुमि। हुन जेको आहे हिक बि न ॿुधी हुन तफ़सील ॾियण खां इनकार करे छॾियो, जंहिंखां पोइ जेको आहे हितां जा जेके
नंढा आबादगार आहिनि उन्हनि नाले न ॿुधाइण ते इहो ॿुधाए त असां हिते जेको आहे सो सख़्तु परेशान आहियूं। पाणीअ में जेको आहे असांखे त मिले कोन थो। हिते बासरनि जा जेके ज़मीनूं आहिनि चौधारी गैर कानूनी पाइप लॻल आहिनि उन्हनि सां ई ॻड़ी रिश्वत वठी रहियो आहे SDO ऐं उनजो अमलो। तक़रीबन जेको आहे फी जेको आहे वाटर कोर्स ते 1 लख रुपया रिश्वत वठे थो। जेको साल ताईं हू जेको आहे उनजो चए थो त मां हितां जो जेको आहे इंचार्ज आहे, मूंखे का बि आदेश का बि जेको आहे कंहिं बि इदारे जी उहो भोग नथो थिए, जंहिं करे जेको आहे मां पंहिंजो सिलसिलो हलाईंदी रहंदुमि। जी महिरबानी अवां जी। सिकंदर राहु जो तफ़सील ॾियण लाइ। मदेजी जे वारह कैनाल समेत मुख़्तलिफ़ शाख़ुनि में बासरनि पारां गैर कानूनी पाइप लॻाए पाणी चोरी करण जो अमल जारी आहे। नाज़रीन, दादू में होटल वारनि चांहि जो अघु वधाए छॾियो। पोरियतनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त होटल वारा मनमानी में पूरा आहिनि, इंतज़ामिया कुझु नथी करे। वधीक तफ़सील ॾिसूं था फता शेख जी रिपोर्ट में। जी तेल जे क़ीमतुनि में वाध खां पोइ आम वापे जे शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो थियण खां पोइ होटल मालिकनि पारां चांहि जे फी कप ते माना 5 रुपया इज़ाफ़ो करण ख़िलाफ़ अॼु रेढ़ा यूनियन जे सॾ ते पोरियतनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। असीं उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। 20 रुपया चांहि स्पेशल चांहि त आहे ई कान का। हर को इंसान जो ग़रीब आहे। असां बटाले वारा कंहिंखो अघु तो 5 रुपया मथे थो वठे। उन ते AC साहब दादू मुख्तार 1000 2-2000 नंढ विझनि था। असां हमेशह दाऊं कंदा आहियूं साईं मनमस्ती कई आहे होटल वारनि जेकी हिन में लिखियल आहे लिस्ट में लिखियल आहे ॾही 100 रुपया त उहा ॾियनि था 120 रुपया। जेको माना खीर में पाणी आहे उन में पाणी आहे उहो ॾियनि था 100 रुपया। उन ते अघु रखिया अथनि हे 80 अथव हे 90 अथव हे 120 अथव। एॾी हुनजी मनमस्ती आहे। असां लाइ कानून आहे, इन्हनि माण्हुनि लाइ कानून कोन्हे। ऑफिसर अखियूं अंधा थी विया आहिनि। मुतालबो आहे त होटल वारा जेके आहिनि जेके चांहि 20 रुपया कनि। असांजो मुतालबो जेकी ॾही 80 रुपया आहे उहा 80 कनि। इहो जेको ॾियनि था खीर उहो स्पेशल लिखनि था अधु खां वधीक हुन में पाणी आहे। चांहि मां 30 रुपया थी विया थो। ग़रीब माण्हू भरे कोन थो सघे पैसा। पहिरें हूंदे शुरू में 20 रुपया वरी 25 कनि वरी 25 में असां बुखरदार कंदे न होना सभु असांजी को एक्शन न थियो। असां ग़रीब मज़दूर आहियूं, कमायूं हिकिड़ो 200 रुपया। तंहिंमें 4 चांहि पियो त असांजा त पैसा वेंदा हलिया पोइ घर छाड़ींदा टे बाड़े पैसा। असां मसइलो ॿियो कुझु बि कोन्हे को। हे मिली भगत करे चांहि जो को बि 30 रुपया कयो अथनि। ॾही त 120 रुपया किलो माना ॾही था हलनि पिया। छा माना एतिरो को माना महांगाई थोरी आहे। हे हथरादू महांगाई आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। मुतालबो आयो आहे चांहि वधि में वधि 25 रुपया या 20 रुपया कई जाए। चांहि ॾाढी महांगी आहे। तमामु इहो सफ़त तो पाणी आहे। इहो 20 मां 25 में 30 असां ग़रीब माण्हू केॾे वञूं। असां मज़दूर माण्हू ग़रीब माण्हू छा पैसा एतिरा भरियूं। वॾो ज़ुल्म आहे होटल वारनि कयो आहे। चांहि जेको आहे 20 रुपया कई वञे ऐं जेको आहे खीर बि मिलावट वारो आहे। रुॻे पौंडर खां सवाइ खीर मिले कोन थो। 120 रुपया 150 रुपया किलो खीर हलाए थो वञे। ऐं जेको आहे ॾही बि महांगी था ॾियनि उहा बि मिलावट वारी आहे। ऐं चांहि में बि रुॻे निशास थो था ॾियनि। को चांहि में मज़ो न आहे। ऐं 30 रुपया खीर हुजे त 30 खणी वठनि पर खीर बि आहे ई कोन। रुॻे पौंडर मिलावट आहे हुन में। इन जे करे असां इंतिज़ामिया खे चऊं था त इन ते एक्शन खयो वञे। हुकूमत महांगाई कई आहे। 30 रुपया चांहि कहिड़ो ज़ुल्म कई आहे दादू ज़िले में। असां ग़रीब माण्हू केॾां पूरी कयूं। कहिड़ो भला धाड़ेल पैदा कयूं या माण्हू खे अॻुवा कयूं। असां ग़रीब माण्हू केॾां पूरी कयूं। 25 खां वरी 30 रुपया चांहियूं ग़रीब किथां पूरी करे। पाठा मेरियूं 5 रुपया किलो पाठा ॾियूं केॾां गुम कयूं। 10 रुपया कोप हूंदी उन खां पोइ 15 पोइ 20 पोइ 25 हाणे कोप 30 रुपया थी वियो। असां मज़दूरी माण्हू मज़दूरी ते अचूं था सॼे ॾींहं में 3-4 चांहियूं पी था वञूं। 150 रुपए जी असां चांहि पियूं त घर छा खणी वञूं। 30 रुपया कोप को अमलदार को अहिड़ो को वस वारो को चवण वारो ई कंहिंखे कोन्हे। ते 30 रुपया कोप चांहि ज़ुल्म था कयो ग़रीबनि सां। जेॾां केॾां वठोठां लॻी पई आहे भीड़ां लॻी पई आहे। हाणे चांहि पीअण खां बि असांजी वई। मज़दूर माण्हू 4 कोप पियूं चांहि जा ॾींहं में 150 रुपया ॾियूं होटल वारनि खे। असां घर छा खणी वञूं। 30 रुपया चांहि कंहिं न कमी तुतो पाणी पौंडर चांहि में किथे वञे ग़रीब गुरबो पाण खे रहंदो बीमारी पियो थो अचे। मज़दूर चांहि नथा पी सघो। असां ग़रीब गुरब खां त मज़दूर खां त चांहि चढ़ी वई न बसि। कंहिं टाइम में चांहि असां सां 10 रुपया हूंदी हुई। हाणे उहा चांहि जेका आहे असांखे 30 रुपया कोप मिले थो। असां सां नाइंसाफ़ी 2 सालनि में कई वई आहे।
2 सालनि में खां पोइ हे जेको आहे महांगाई जो दौर अची रहियो आहे। चांहि साईं 3 रुपया ॾियनि था, 10 रुपया वारी चांहि, 15 रुपया वारी चांहि, 3 रुपया डबलिंग थी वई आहे हाणे। जी तव्हां एहतिजाज कंदड़ पोरियतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त खीर जे क़ीमतुनि में, ॾहीअ जे क़ीमतुनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो कयो वियो आहे ऐं खीर जेको आहे उहो 110 रुपया फ़ी किलो जेको आहे विकिरो थिए थो, जेको सिर्फ़ु तुतो पाणी आहे। जॾहिं त चांहि जो फ़ी कप अघु 25 रुपया हुयो, जेको 30 रुपया कयो वियो आहे ऐं ॾही जेका आहे उहा 120 रुपया किलो कई वई आहे। हुननि जो मुतालबो आहे त आम वाइपे जे शयुनि जे अघनि में कयल इज़ाफ़े ते कंट्रोल करे सस्ताई कई वञे त जीअं हू पंहिंजे ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फताह शेख, टाइम न्यूज़ दादू। जी नाज़रीन, दादू मां फताह शेख जी रिपोर्ट मां ॾिठी, जिते होटल वारनि चांहि जो अघु वधाए छॾियो आहे, पोरियतनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायूं कोट लालू वेझो ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ ॻोठाणनि, औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतिजाज कयो आहे। ॻोठ जमालपुर वासियुनि एहतिजाज कंदे चयो आहे त बासटन संदन 6 एकड़ ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश दौरान संदसि घरनि ते फायरिंग करे हिरासत करण जी कोशिश कई आहे। तफ़सील मालूम कयूं था कोट लालू मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ कासकेली खां। जी रियाज़ कासकेली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, कोट लालू थाणे जी हद आहे ॻोठ जमालपुर, जिथे मरी ऐं राजपूत बिरादरी जी धुरनि में कुझु सालनि खां ज़मीनी तकरार जेको आहे सो जारी आहे। अॼु जेको आहे सो मरी बिरादरी जे जेको कुझु माण्हुनि जेको आहे सो उन ज़रई ज़मीन जे मथां जेको आहे सो वञी उन्हनि जा जेका राजपूतनि जा घर उन्हनि जे मथां हवाई फायरिंग कई ऐं ॻोठ में जेको आहे सो ख़ौफ़ ऐं हिरासत छाइजी वियो। कोट लालू पुलिस वाक़े वारे हंधि जॾहिं पहुती त जेको आहे सो वधीक जानी ऐं माली नुक़सान थियण खां रोके वरितो। राजपूत बिरादरी जे माण्हुनि, औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते कनीज़ फातिमा, अब्दुल मजीद, नेहरदीन, करीम बख्श, मोहम्मद वसीम ऐं ॿियनि दाईंदे ॿुधायो त जेको आहे सो असांजी 6 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते मरी बिरादरीअ जा माण्हू जिन में भोला बख्श मरी ऐं गुल हसन मरी कब्ज़ो करणु चाहिनि था, असांजे घरनि मथां हवाई फायरिंग करे ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾियनि था। हिननि SSP खैरपुर, IG सिंध ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी तहफ़ुज़ ॾियारे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर मौला बख्श मरी ॻाल्हाईंदे चयो त ज़मीन असांजी ख़रीद कयल आहे ऐं जेको आहे सो हाणे ज़मीन फबाइण जे करे असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि ऐं असां सां इंसाफ़ कयूं। ॿिए पासे कोट लालू पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त फायरिंग जो इतला मिलियो आहे। ॿिन्हिनि धुरनि जो ज़मीन तकरार हलंदड़ आहे, जंहिंजी जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो हलां त हिन ज़मीन जेको 6 एकड़ ज़रई ज़मीन आहे, इन जो कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे। जी, महिरबानी अव्हां जी रियाज़ कासकेली तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, नौशरो फिरोज़ में लॉकडाउन सबब फनकार बेरोज़गार थी विया आहिनि। फनकारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त शादियुनि जी तक़रीबनि ते पाबंदी सबब हू फाका कशी ते मजबूर थी विया आहिनि। हुकूमत तक़रीबन तां पाबंदी ख़त्म करे बेरोज़गार थियण खां बचाए। वधीक तफ़सील ॾिसूं था ज़ाहिद राजपूत जी रिपोर्ट में। जी, सिंध में लॉकडाउन सबब बेरोज़गार थियल फनकारनि पारां अॼु प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। गुज़िरियल केतिरे अरसे खां बेरोज़गार पिणल आहिनि, जंहिं सबबु हू बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहिनि। अचो त हीअ एहतिजाज कंदड़ फनकार छा था चवनि ऐं उन्हनि खां पाण हाल अहिवाल कयूं त हुननि जो चवणु छा आहे। अॼु असां हुकूमत खे चिता था ॾियूं त हे फनकार वीचारा जेके चइनि महीननि खां डेकोरेशन वारा, इको वारा, मूवी वारा, मेलनि वारा सभु परेशान आहिनि। सभु शयुनि तां पाबंदी ख़त्म थी आहे। बाक़ी वज़ीर आला साहब खे ही पाबंदी हटाइण नथी, छो त फनकारनि जो मेले ते गुज़रा, मूवी वारनि जो मेले ते, हिन शादियुनि ते गुज़रा। शादियूं थींदियूं त हे बि कमाईंदा। असांजी इहा अपील आहे वज़ीर आला सिंध खे त फौरन शादियुनि तां पाबंदी ख़त्म करे, शादियुनि तां पाबंदी करे ख़त्म करे त जीअं ही फनकार पंहिंजो पेट गुज़र करे सघनि। साईं, असांजो हिकिड़ो पुरअमन मुतालबो आहे त जीअं सिंध में टोटल कारोबार खोलिया विया आहिनि, ईअं ई शादियुनि तां पाबंदी ख़त्म कई वञे, ईअं मेलनि तां जेको आहे सो पाबंदी ख़त्म थी कई वञे त जीअं मेलनि में जेके दुकान लॻाईंदा आहिनि उन्हनि जो कारोबार थी सघे। ही जेके फनकार आहिनि, हिकिड़े फनकार जे पोयां 5 म्यूज़िशियन, उन खां पोइ इको साउंड वारो आहे, मूवी वारो आहे, माना 5-6 माण्हुनि जी रोज़ी रोटी हिकिड़ी शादी सां वाबस्तु आहे। हथ ॿधी अपील कंदुसि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खे त फौरन ऐलान करे सिंध जा शादी हाल बि खोले ऐं शादियुनि तां पाबंदी ख़त्म करे। लॉकडाउन लॻो पियो आहे, म्यूज़िशियन वारा, फनकार, डेकोरेशन वारा, इहो ई अॼु असां इन जे करे रैली कढी आहे त लॉकडाउन ख़त्म कई। मुराद अली शाह खे अपील आहे त लॉकडाउन ख़त्म कयो वञे। स्टेज फनकार, मेला कमेटी, डेकोरेशन वारा, कैमरा, असांजो इहो मुतालबो आहे त अमुन वारा सभु हिननि तरह बंदि करे छॾिया। जिते अमुन ऐं भाईचारो ऐं मोहबत मिलंदी आहे, दरगाहनि जा बंदि, उनखां पोइ मेला बंदि, शादियूं बंदि। हिते त फास जा अॾा खोलिया विया आहिनि, शराब जा अॾा खोलिया विया आहिनि, उन्हनि ते पाबंदी न आहे।
जिथे अमन थो मिले उते हिननि खे तालो लॻाइणो थो पए। दिन था पाबंदी हटाए डेकोरेशन वारा आहिनि, मूवी वारा आहिनि, इको साउंड वारा आहिनि। असां फनकार जेके असांजी रोज़ी रोटी इहा ई आहे, आणी न चाणी न ॾुथ ॾियाड़ी सूमरा। असां फनकार जो ॿियो को न को ज़रियो आहे, न को कारोबार आहे। साईं खे गुज़ारिश आहे राहे मौला ते जेको बि फनकारनि तां, शादियुनि तां, मेलनि मलाकड़नि तां पाबंदी हटाए ऐं असां रोज़गार खोलियो त महिरबानी थींदी। हर फनकार बेरोज़गार लॻो पियो आहे, इको साउंड वारा बेरोज़गार लॻा पिया आहिनि, मेलनि वारा बेरोज़गार लॻा पिया आहिनि। असां अदाकार आहियूं, सभु शयूं खुली वियूं आहिनि, हर शइ खुली वई आहे। बाक़ी बंदि आहे त इको साउंड बंदि आहे, शादी हाल बंदि आहे, मेला बंदि आहिनि, मूवी वारियूं बंदि आहिनि ऐं फनकारनि खे लॉकडाउन कयो वियो आहे। आख़िर छो? असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। 6-7 महीना लॉकडाउन तो कयो आहे, बंदि करे छॾियो। असां छा खाऊं? हर शइ महांगी थी आहे। भिंडी वठि 100 रुपया किलो, दाल 80 रुपया किलो। असीं कहिड़े पासे वञूं? असांखे 6 महीना असांखे थिया आहिनि बेरोज़गार लॻा वेठा आहियूं। असांजे दुकाननि ते 10 मज़ूर, उहे वेचारा बेरोज़गार। उन्हनि खां पोइ असांजा किराया मुंहिंजे दुकान जा 35,000 रुपया दुकान जो किरायो आहे, 10,000 रुपया हिकिड़े मज़ूर जो किरायो पघार आहे हुनजी। असां फाका कशीअ ते मजबूर थी विया आहियूं। महिरबानी करे असांखे गवर्नमेंट हुकूमत तरफ़ां सिंध तरफ़ां का रिलीफ न मिली आहे हिन ताईं। असांजूं जेके बि वैरागी आहिनि, असांजूं शादियूं ही प्रोग्राम वास्ते अलाह जे खोलियो वञनि जीअं त असां गुज़र करे सघूं। जी तव्हां फनकारनि जा हाल वाल ॿुधा। फनकारनि जो चवणु आहे त डेकोरेशन, मूवी सभु कुझु बंदि हुजण करे, सिंध में सकाफ़ती सरगर्मियूं, मेला बंदि हुजण करे हू माली बुरान शिकार आहिनि, जंहिं सबबु संदनि घरनि में फाकाकशी जहिड़ी सूरत हाल आहे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सिंध में समाजी सरगर्मियुनि तां पाबंदी हटाई वञे, सकाफ़ती सरगर्मियुनि तां पाबंदी हटाई वञे, जे हू बि पंहिंजो रोज़गार करे सघनि। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशर फिरोज़। जी नाज़रीन, नौशर फिरोज़ मां ज़ाहिद राजपर जी रिपोर्ट ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।